भारत पाकिस्तान के सतलज दरिया में वॾी बोट बाबति आगाह करे छॾियो। पाकिस्तान में भारतीय हाई कमीशन आबी वसीलनि वारी वज़ारत के सतलज दरिया में बोट बाबति आगाह कयो। आबी वसीलनि वारी वज़ारत जो चवणु आहे त सतलज दरिया में हिरकी ऐं फिरोज़पुर वटि वॾी बोट ईंदी। लाइक़ियल इदारनि ऐं सूबाई हुकूमतनि खे बोर्ड जो अलर्ट जारी कयो वियो आहे। चनाब दरिया में अॼु मुल्तान जी हदनि मां 8 लख क्यूसेक पाणी जो वहिकिरो गुज़रंदो। माण्हुनि जी लॾ पिराइण जो सिलसिलो जारी। कमिश्नर जो चवणु आहे त 4 लख खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो आहे। टेमही हेठि मथाहीं दर्जे जी बोट पंजनत हेठि पाणी जे वहिकरनि में पात रावी दरिया में हेठि सतनाई ते मथाहीं दर्जे जी बोट हेठि बलूकी ते पाणी जे वहिकरनि में घटिताई जो सिलसिलो जारी। सतलज दरिया में हेठि सुलेमानगी वटि मथाहीं दर्जे जी बोट। सिंधु दरिया में गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी बोट बरक़रार। कंट्रोल रूम मूजिबि 24 कलाकनि में गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में 4590 क्यूसेक लाथाई। कोटड़ी बैराज वटि साॻिया वहिकरा बरक़रार। गुड्डू बैराज ते पाणी जो मथां वहिकरो 3,13,229 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 3,03,877 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 2,85,487 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 2,34,417 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 2,73,844 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 2,44,739 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। ॿिनि खां 3 ॾींहनि में पंजनत मां वहिकरो गुड्डू बैराज पहुचण ते वहिकरे में इज़ाफ़े जो इम्कान। एनडीएमए जो चवणु आहे त 5 खां 6 सेप्टेम्बर जे विच में पाणी जो वॾो वहिकरो गुड्डू बैराज वटि पहुचंदो। सिंध हुकूमत जे फोकल पर्सन ज़ुबैर चन्ना जो चवणु आहे त सिंध जे बैराजनि ऐं बंदनि में किथे बि को कमज़ोर हंधि मौजूदु न आहे। सभई बंद जदीद ज़रूरतनि मूजिबि मज़बूत कया विया आहिनि। पीटीएम में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में इमदादी सामान मोकिलणु शुरू करे छॾियो। वॾे वज़ीर मादली शाह जी हिदायतनि ते कोर मुतासिरनि लाइ इमदादी सामान मोकिलियो पियो वञे। पीटीएम मूजिबि सखर लाड़काणो शिकारपुर नुशरो फिरोज़ घोड़की ऐं कश्मीर लाइ इमदादी सामान जल्द रवानो कयो वेंदो। इमदादी सामान में मच्छरदानियूं, मैट्रेस, फर्स्ट एड किट्स, कूलर, तंबू ऐं ॿियो सामान शामिल आहे। इदारो इम्कानी बोड वारी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सरगर्म आहे। दखण एशिया में जटाधार अमन लाइ कयल ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। पाकिस्तान पंहिंजे समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां मामूल जा लाॻापा चाहे थो। मामूल जे लाॻापनि लाइ ॻाल्हियुनि सिफ़ारतकारी जा ख़्वाहिशमंद आहियूं। बलूचिस्तान ऐं केपी में दहशतगर्द हमलनि में परॾेही हथ मुलविस हुजण जा सबूत मौजूदु आहिनि। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन ॾिसणु चाहे थो। कुझु मुल्कनि दहशतगर्दी खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शंघाई सहकारी तंज़ीम जे इजलास खे ख़िताब। सिंध चवंदा आहे त कंहिं बि मुल्क लाइ ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती खां वधीक कुझु बि न आहे। पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि जी ख़ुदमुख़्तियारी इलाक़ाई सलामती जो एतिराम करे थो। सीपेक पाकिस्तान ऐं चीन विच में हिकु बहितरीन मंसूबो आहे। ईरान ते इसराइल जी बिना जवाज़ सगराई मज़म्मत जोगी ऐं क़बूलत जोगी न आहे। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे मंज़ूर कयल बरियासती हल जी हिमायत करे थो। अफ़गानिस्तान जे सूबे कुनड़ में ज़िलज़िलो फौतनि जो अंग 622 थी वियो। 1500 खां वधीक ज़ख़्मी। अमेरिकी जियोलॉजिकल सर्वे मूजिबि अफ़गानिस्तान में गुज़िरियल राति आयल ज़िलज़िले जी शिदत 6 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ ननगरहार सूबे जे शहर जलालाबाद खां 27 किलोमीटर परे ओभर में हो ऐं ऊनाई 8 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जा लोॾा पाकिस्तान में महसूस कया विया।
गिलगित बल्तिस्तान सरकार जो हेलीकॉप्टर लैंडिंग की कोशिश दौरान किरी तबाह। जीपी हुकूमत जी तर्जमान जो चमड़ा है हेलीकॉप्टर में पायलट ऐं टेक्निकल स्टाफ जा माण्हू सवार हुआ। हेलीकॉप्टर फनी ख़राबी सबब चलास वेझो लैंडिंग की कोशिश दौरान तबाह थियो। भारतीय ॾाढ कश्मीरी अवाम जा हौसला ख़त्म नथी करे सघे। सईद अली शाह गिलानी पंहिंजी ज़िंदगी हक़ ख़ुद इरादियत लाइ जदोजहद में वक़्फ़ कई। भारतीय ॾाढ ऐं सुल्म सईद अली शाह गिलानी जे अज़म खे न टोड़े सघियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो हुर्रियत अख़बार सईद अली शाह गिलानी जे चौथीं वरसीअ ते पैगाम। संदसि चमड़ाहे त पाकिस्तान हर फॉरम ते कश्मीरी अवाम जो केस विढ़ंदो रहंदो। कश्मीरी अवाम खे गॾियल क़ौमुनि जे ठहराउ मूजिबि हक़ ख़ुद इरादियत मिलणु घुरिजे। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो मली जेल जो दौरो एक्सटेंशन मंसूबे बाबति हिदायतूं जारी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो जाइज़ो वठंदे जारी अॾावती कम बाबति आज्ञा पियल ऑफिसरनि खां रिपोर्ट वरिती। अॾावती कम जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो चवणो हो त जेलनि में वधंदड़ क़ैदियुनि जी गुंजाइश वॾो मसइलो बणिजी चुको आहे। तंहिं करे मली जेल एक्सटेंशन तरजीह बुनियादनि ते मुकमल करणु ज़रूरी आहे। सिंध हुकूमत जेलनि जे जदीद तर्ज़ ते अपग्रेड करण लाइ पुरज़म आहे। सिंध जे 25 ज़िलनि में पोलियो मुहिम शुरू। ईओसी मौसूफ़ हिकु हफ़्ते वारी मुहिम दौरान 90 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। 70,000 खां वधीक पोलियो वर्कर मुहिम में हिसो वठनि पिया। पोलियो वर्करनि जी सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। जामशोरो जे कचे जे ॻोठ दड़ा माची चौतरफ़ पाणी जे घेरे में अची वियो। केतिरा ई घर पाणी हेठि। ॻोठाणनि जी बेड़नि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पिलाइण पाणी बाद अचण ऐं पके पारनि ॻोठनि तरफ़ वधण करे मंसूराबाद खां साई शामिर खान नाईताणो ऐं भूरो रिंद समेत 2 खां वधीक ॻोठनि खे हिफ़ाज़ती बंद न हुजण सबबि ॻोठाणनि में ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई। कचे में सवेकरनि ते पोखियल फसल बुॾी पिया। फिरोजपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां इम्कानी पोड़ सबबि लॾ पिलाइण। रिपासी पंहिंजो सामान खणी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल। संदन चमड़ा आहे त 2010 जी महापोल में संदन वॾो नुक़सानु थियो हो। उन करे हू अॻुभाट लॾ पिलाइण करे रहिया आहिनि। रुस्तम भरसा महर चतोई धुरिन में हलंदड़ तकरार तां बजणा क़तल। कोट आमिर में हथियारबंद जी फारिग में निसार महर ऐं डिंबू महर मारिजी विया। वाक़िफ़ा धुरिन में छिकताण तेज़ मोर्चा बंदि थी वियूं। कंदकोट भरिसां कोट नूरसन बगवार में हथियारबंद जी फारिग। हिकु ॼणो क़तल। लोही पुल भरिसां फारिग में मिठल सबसोई खे गोले जो खाज बणाए वियो। मक़तूल मिठल सबसोई जैस्कम ज़िले सदर वाली ॾिनो सबसोई जो भाउ हो। दाऊ जानपुर वेझो जान वापार इलाइक़े में पुलिस ऑपरेशन दौरान हिकु मुखबी खे बाज़ियाब कराइण जी दावा। मोहम्मद रहीम मंगड़ाहार बाज़ियाब थी वियो। मुखबी रमज़ान अञा ताईं ॾुहारियुनि पर जरगमाल पिणियल। पुलिस मूजिबि जल्द ॿिनि मुखबियुनि खे बि बाज़ियाब कराए वेंदो।